अस्सलाम दोस्तों, आमिर हसन सोलंकी तांडी से रहा मलाकड़ा टीवी के लाइक सब्सक्राइब और शेयर कर बिल्कुल न विसारिजो। अज इतने मौजूद आया पुरानी सैदाबाद न्यू सैदाबाद का थोड़ा अंदर है अज टियों मलाकड़ो है विच मलाकड़े से कोन अची सघियसि मूसा गड है मटियारिन जो सदर मौला बख्श शीदी जी उन पुछंदासीं त हीउ मलाकड़ो कंहिं करायो आहे कॾहिं खां वठी थिए पियो किन जी यादि में थिए पियो। हीउ ॿुधो अथमि त वर्सी जे मौक़े ते आहे। जी मौला बख्श ॿुधायो साईं 40 सालनि खां वठी जेको आहे लगातार प्रोग्राम थींदो रहियो आहे ऐं पहिरीं असांजो पीओ कला बख्शीदी उहो कराईंदो हीउ प्रोग्राम। पोइ वरी उन खां पोइ जेको आहे असांजो भाउ भलाऊ शीदी लुत्फ़ शीदी चवंदा हुआसीं भलाऊ शीदी उहो कराईंदो हो। उन खां पोइ हींअर ज़िले ते माना उहिदेदार पहिरीं भाग मुंहिंजो भाउ भलाऊ शीदी पोइ वरी उन खां पोइ चूंडियूं थियूं असांजूं उन में कामयाबी करे पाण माना बाक़ाइदे वोट थिया उन वोटनि में कामयाबु थियासीं। असांखे माण्हुनि चाहियो पहलवान पंहिंजनि चाहियो पुराणे टाइम खां वठी पहलवानी रसींदासीं जंहिंमें उन्हनि चयो त ई हक़दार आहिनि त हिन प्रोग्राम जा ऐं जेको आहे उहिदेदारी आहे। पोइ वरी उन सां वरी प्रोग्राम हाणे असां करायूं पिया ऐं लाॻीता वरी मूंखे 4 साल खनि थी विया आहिनि त आउं लाॻीतो इंचार्ज जी हिन प्रोग्राम जी कंदो अचां। ऐं ॿियो सिंध टीवी वारनि ऐं केटी वन वारनि जी महिरबानियूं आहे जंहिंमें माना असां सां हीअ टीवी वारा सलूक में साथ ॾियनि था असांजा भरा सबरा प्रोग्राम ॿाहिराड़ी आहे भरीनि था दुनिया जे लेवल वारनि खे माण्हू खे ॾिसनि था त हिन जॻह ते बि सुठी पहलवानी या मुज़ाहरा ॿियो हिन इलेक्शन में का धांधली वग़ैरह थी आहे न पहलवाननि जे मसइले में जा जी जी हा पहलवाननि जे मसइले में कुझु बि कोन्हे सिर्फ़ु जेको किरंदो आहे त उहो आख़िर पंहिंजो दाऊं कंदो आहे होॾां ज़ाहिरी तौर आहे ज़िला जेके चाहिनि था त उन्हनि जा चिटा वोट आहिनि ज़िले सदर सेक्रेटरी जेको दादन मला आहे उहो कमु कार करे थो या कोन पियो करे छा उन वीचारे खे उहो कोशिशि हुनजी सुठे नमूने आहे उनखे के रोकाटूं ॾियनि पिया के माण्हू तंग कनि पिया त बाबा ठीकु आहे हीअं हीअं इलाही ॻाल्हियूं उन जेके हू कमु करे पियो सुठे नमूने ग़रीबनि गुरबनि खे हुकूमत मां हींअर दाद मिले पियो। उन्हनि जे लाइ हाफ़िज़रनि जी बि महिरबानियूं डायरेक्टर साहिबु सिंध सेक्रेटरी साहिबु इन सां वधि में वधि महिरबानियूं आहिनि जेके पहलवान रिटायर थी विया आहिनि ऐं उन्हनि जा जेको वज़ीफ़ा मुकमल कया अथई ऐं उन खां पोइ जेको आहे सो इहो जान जेको आहे सो सुठे नमूने उहो पंहिंजो जहिड़ो हुनजो हाल आहे निभाए पियो। बहरहाल हुनखे जेका किरियल पंटी आहे उहो आहे वठोटा करे थी हुन जेके माना प्रोग्रामनि में बि थोरी हिसाब किताब थिए थो। तव्हां दादन मला सां ख़ुशि आहियो बाक़ाइदे भले आलीशान दादन मला बाक़ाइदे पंहिंजो ग़रीब आचारो रूह सां माना हिननि पंहिंजे फन जी ख़िदमत करे पियो दादन मला महिरबानी। दोस्तों हाणे हलंदासीं मलाकड़े तरफ़। हाँ टियों मलाकड़ो आहे अॼु ऐं हाणे हलंदासीं मलाकड़े तरफ़। मरियो कंजो थियो हल माई काॾे वेंदी हाणे माई जलाल ऐं बलाल हिकिड़ो आहे जलाल नंढो बलाला जमादार हामिद जो पुटु पहिरीं महिल अलवई शीदी जी वसियात कंडल शीदी जंहिंमें महिमान जो आहे पाकिस्तान फंक्शनल मसूदी जो अॻवान काबेत राम शाह नसीर खां मेमन तेरा इमदादरी मेमन आज पहलवान वाह मंगलार माशुक मेमन ऐं कॾहिं भला रंदा लाखेदा रंदा लाखो वाह पहलवान खबरदार मोरो सईदाबाद पहिरीं महिल माण्हू
तेरी मल इनानो पहले में साहब मेले करते थे जनाब मोहम्मद हैदर बख्श फैंस ए मजार में उन्होंने थे केडी हाजी ये बात है पंच है मानव 1000 का हाजी बात नेम सखी इनाम 1000 रुपया केडी सीडी पहलवान राज में आरमानी ए प्रोग्राम का मोला सीडी मैं सकता है तावना सिर में नुमाइंदो मैं अंतिम टीवी वालोनिया ए मलाम गुलाम मेरे पुत्र फलो कला पर आलमानी वा सीडी हां बच्ची सीटी मारे आलमानी की हैदरी जो पुत्र हाँ सरी वैस सैंसुल काशा ऐ गनी सीधी अच्छे गनी सीधी सैंसुल काशा अजय राग बंदा को राग जो पारे में कर जाता है राग बंद कराया तो न बंदा ने आगा गए जो वडो बड़ो आगा खानी वडी लाया और बड़ी करे आगा मना मखलूक जमील तमा आगा गुल खान में को खराश हेना पहलवानो फैंस ए चेरो लगाड़ी बियो जोड़ पैरी मल लगाड़ी हिमाशु के पुटी से हो जनत सेक्रेटरिया मल पुटी हो मलो माशु के पुटी ए जनत सेक्रेटरिया से जनत सेक्रेटरिया पहलवान छोड़ो माशु के पुटी रेचे नाम न रेचे वाह वैसे अदा काउंसलर साहब इल्ले बेगा काउंसलर फंक्शनल जा अगवान लीडर में खड़मेरे में गडवा इम्तियाज साहब 1000 रुपया हाजी वास में 1000 रुपया नसीर साहब 1000 रुपया ना पहलवान आगा पीर में पठा ये आगा गुल खान अबा बा गुलाम पे थिलन मेमो मामा फजल भाई मामा फजल सीधी कुर्बान मुंशी साहबा शेख मैनेजर कुर्बान साहब मैनेजर शेख वो पहुंचा अरे कुर्बान खान फटी का देना मैनेजर के कुर्बान खान में शेख हाजाऊं साहबा हाजाऊं ये शेख ने कम तारा हाजाऊं साहब कुर्बान खान शेख ने कम तारा वने चमत पोके वने चेरो पोके कुर्बान खान हाजाऊं इन्ना मोजो पे जो 5 मार के मोजो पे भगवान के नानो जना कुर्बान खान हाजाऊं मैनेजर मुलोतरमान जुल्फकार शाह गनी सीधी कुर्बान खान हाजाऊं शेख का नाम चाह रहा है कुर्बान खान हाजाऊं कुर्बान खान नबादा मदद के या मोला जी पंच मुखे कुर्बान खान हाजाने बादा मदद के मोला जी खत कर दे पंच मुखे ना पहलवान जुल्फकार शाह कनी सीधी आई दोरी वजह पैदाई दो ना सदरी का चंद्र ए पाकले पर मीठा प्रोग्राम मीठा जो गन्नी जी राजा समझी में मना गा गड में गदा
माल गजी गदा माल गदा न न बिल्कुल गदा 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 माल हिकिड़ी छा कई माल गदा खटाली मेमणो मुंहिंजी वॾी इज़त हज़ारों जनाब सुठी मुंहिंजे मैनेजर ऐं हज़ार कानो जनाब हाजी वास 15 जनाब मालवाला इज़तदार इमदाद वाला खान मेमणो है पहलवान इल्ले बचे काउंटर साहब 500 रुपया साहब हैदर बचे वैस 500 रुपया है पहले गनी जिनका पैरी मल कर हिकड़ी थी करे थी हिकड़ी मल कर हिकड़ी मल थी गनी जाथे सही रखे गनी सही तो भाई गजी जाने गनी सही के जाथे सैयद सदा रवा सैयद सदा में तो बस सैयद अच्छा बैठो बुझो ही सैयद हाल पैदा कल हिकड़ी में हिकड़ी जमा सुमर खनी में पानिया कंट्रोल के जमा सुमर का हाय पहलवान सीधी अल्लाह बशीदी पर अजय दरबादारी अजय पहलवान दरबादारी एजाज मंगला सीधी ए पहलवान सरदारी सरदारी समान करे राशि करे ना रमजान लाखेदा नमाजी तो अवसर के हुसैन मेमन नमाज मैदान चैनल इन्हानो के बस आया पर इतने दी इन्हानो बस इतने दिन मेमन हैदराबादी मेमन इन्हा बस रहा सीधी अल्लाह सीधी भला जो पुत्र आए पहलवान जरदारी वाला बच्चा मरियो थलो आज मां लटी वाचवा कजा सिवा 5 लाख टका जाने पहलवान अली खान चंद्र राज लासारी चंद्रवा इन्हानो के हैदरी 200 रुपया हैदरी अजी में हैदरी में पुत्र ये करे जमा से जमाल फतरी जमारी कया मेमुना दारी पहलवान दारी ही भी सीधी रजा का हो गयो मना ही सीधी पहलवान एजाज मंगला आई दारी आई पहलवान एजाज मंगला नबी मनो बादारी